नासिमवरकोट में ख़बर आहे मां शेयर कंदासीं। उमरकोट में 13 वरीह जी नींगरी 2 लाख रक़म जे एवज़ विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ हाजी हामू में वेगे पीउ पेसन एवज़ न्याणी खे विकिरो करे शादी कराए छॾी। 13 वरीह जी मारिया जी शादी कराई वई। अवां खे अवधीज कई पिया। उमरकोट में 13 वरीह जी नींगरी 2 लाख रक़म जी एवज़ विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। उमरकोट में ख़बर मां शेयर कई पिया। उमरकोट में 13 वरीह जी नींगरी 2 लाख रक़म जे एवज़ विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ हाजी हामू में वेगे पीउ पेसन एवज़ न्याणी खे विकिरो करे शादी कराए छॾी आहे। तफ़सील मां कंदासीं। उमरकोट में धरती टीवी जे रिपोर्टर सुहेल कुंभार का। जी सुहेल, आगाह कजो। वगे थी पंहिंजी मासूम धियाणी खे 2 लाख में विकिरो करे शादी कराए छॾी। बोदरवाड़ा थाणे जे अॻु ॻोठ हामू पल्ली में वगे थी पैसनि जी लालच में पंहिंजी 12 साल मासूम धियाणी खे विकिरो करे शादी कराए छॾी आहे। 12 साल मारिया थी राजमंडी खे वगे थी 2 लाख जी रक़म विकिरो करे छॾी आहे। नारी जेके भेण आहे हू साफ़ लॻे ॿुधाईंदे चयो त मुंहिंजी जेके नंढी भेण मारिया खे मुंहिंजी वगे थी जेके 2 लाख नई ॻोठ हामू पल्ली में माशूक मेमन नाले शख़्स खे जेके वो विकिरो करे शादी कराए छॾी। मूंखे ख़बर पई गुज़िरियल ॾींहुं जेके मुंहिंजी भेण सां भेण मुंहिंजी भेण जेके गारो कथा रोई रही मूंखे जेके चिंबड़ी वई। मुंहिंजी भेण जे रोइण खां पोइ जेके मुंहिंजे घर भाती ने मुंहिंजी भेण खे कमरे में बंदि करे मूंखे जेके घर खां ॿाहिरि कढी छॾियो। हुनखे त मुंहिंजी मासूम भेण ॿार मारिया हुनजी उमिरि 12 साल आहे। असांजी पीउ गुज़ारे मुंहिंजे पीउ खे विगे पीउ जेके उहो 2 लाख मुंहिंजी भेण खे विकी आहे। हुनखे चयो त जेके उहो शादी कंदड़ शख़्स खे ऐं जेके मुंहिंजे वगे पीउ खे गिरफ़्तार करे मुंहिंजी भेण खे जेके उहो आज़ादु कराए वञे। सफ़ा मासूम आहे उहो नाबालिग आहे। हुन सां जेकी नंढी उमिरि शादी करे हुन सां ज़ुल्म कयो आहे। जी तफ़सील जे लाइ